सॼे मुल्क जी मातली में भी करबला के शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। मरकज़ी मातमी जुलूस इमाम बारगाह हुसैनिया का बरामद थो, जो रिवायती रस्तन का थींदो अल्लाह वाला चौक ते नहर थो, जिते मजलिस बर्पा कई वई। हैदराबाद बदीन रोड ते जंजीरन जो मातम कई वियो ऐं सीना ज़नी कई वई। रिपोर्ट कयो आहे अब्दुल रज़ाक पहवर। सॼे मुल्क जी मातली में भी करबला के शहीदन के भेटा पेश कई पई वञे। मरकज़ी मातमी जुलूस इमाम बारगाह हुसैनिया का बरामद थो। मातमी जुलूस में शहर के नंढन वडन 52 पिड़न जा अज़ादार शामिल थी अज़ादारी करे सीनाज़नी कई वई। मातमी जुलूस पंहिंजे रवायती रस्तन तां थींदो अल्लाह वाला चौक ते पहुतो, जिते मजलिस बर्पा कई वई ऐं हैदराबाद बदीन रोड ते जंजीरन ते मातम कयो वियो। मातम दौरान ज़ख्मी अज़ादारनि खे फौरी तबी इमदाद ॾियण लाइ तहलका अस्पताल ऐं समाजी तंज़ीमुनि पारां कैंपूं क़ाइम कयूं वयूं। म्यूनिसिपल इंतज़ामिया पारां सफ़ाई ऐं लाइटिंग जो पिणु बंदोबस्त कयो वियो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम हुआ कुर्बानी ॾिनी ता क़यामत तक फ़रिश्ता वली इंसान 18,000 मखलूक सब आज़ादारी मजलूम इमाम हुसैन कन पियूं। इमाम हुसैन ने करबला में खुदा के दीन को ज़िंदा किया, खुदा के दीन को फैलाया और अपना सर कटाया, लेकिन जालिम फासिक फाजिर की बैत करने से इनकार किया। अज हुर्रियत पसंद निकतल आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो गम मल्हाइण लाइ। इन में हिंदू भी आहिनि, मुसलमान भी आहिनि, शिया भी आहिनि, सुन्नी भी आहिनि। को ज़बान ऐं रंग जी क़ैद कोन्हे। हर साल जीअं माना 13 साल असांखे थी विया आहिनि, असां आज़ादार हुसैन जे लाइ मेडिकल कैंप लॻाईंदा आहियूं ऐं हेल्थ साल बि असां लॻाई आहे। उन सां गॾोगॾु असां जेको आहे उहो सबील बि लॻाईंदा आहियूं। ऐं टिनी तरफ़नि खां पुलिस आहे, उन्हनि जा ॿ टे ऑफिसर्स बि पुलिस समेत आहिनि। छितनि ते बि पुलिस लॻियल आहे, अंदर भी सादा कपड़न में भी पुलिस है। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह खैर कंदो तो जो है सो खैर खैरियत गुजरती। बिल्कुल जनाब SSP साहब बदीन ने इस जुलूस के लिए खुसूसी जो है सिक्योरिटी के इंतजाम किए हैं, जिनमें हमारे पास DSP साहब हैं, मैं ख़ुद हूँ और मेरे अलावा तकरीबन कोई 8 ऑफिसर्स हैं और 100 के करीब हमारे जवान हैं। उसके अलावा 3 जो मोबाइल थे वो रेंजर्स की भी हैं। इमाम बारगाह खां बरामद थियल मातमी जुलूस शीदिन जो पिड़, वॾो पिड़, शेखन जो पिड़, चांडिन, कहरिन, सोनारन ऐं केटी जे पिड़ तां थींदो वापस इमाम बारगाह हुसैनिया ते नहर थियो। उन मौके ते अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। कैमरामैन सलीम समूह सां गॾु अब्दुल रज़ाक पंवर, आवाज़ TV न्यूज़, मातली।